तव्हां ॾिसी रहिया आहियो पारस टीवी न्यूज़ में हिकु भेरो तव्हांखे पलिका चवंदासीं। ख़ैरपुर नाथन शाह मां रिपोर्ट पेश करे रहियो आहे ख़ादिम सोडर। ख़ैरपुर नाथन शाह में केजी गर्ल्स स्कूल जे नए बिल्डिंग जो इफ्तिताही तकरीब थी गुज़री। इफ्तिताह पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MNA अरफान ज़फ़र लगारी कयो, जॾहिं त उन मौक़े ते PP सिंध काउंसिल जे मेंबर रईस कंबर खान लगारी, PP ज़िले दादू जनरल सेक्रेटरी नूर मोहम्मद चांडी ॿिया शामिल हुआ। जॾहिं त उन बाद अरफान ज़फ़र लगारी ॻोठ शाही खान लगारी में गंवर खान लगारी जे मामे जी वफ़ात ते गंवर खान लगारी नज़ीर लगारी सां अलॻि अलॻि तहज़ीतूं कयूं। ॿिए पासे ॻोठ बैद में गर्ल्स स्कूल जे नए बिल्डिंग जो पिणु इफ्तिताह कयो। उन मौक़े ते कारकुननि जे वॾे अंग संदन शानदार आदर भाव कई। जीए भुटो, जीए भुटो, जीए अरफान ज़फ़र लगारी जा ज़ोरदार नारा हया।